वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट अवामी न्यूज़ HD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD। उठो मेरी दुनिया के गरीबों को जगा दो, काखे उम्रा के दर दीवार हिला दो, काखे उम्रा के दर दीवार हिला दो। उठो मेरी दुनिया के गरीबों को जगा दो, उठो मेरी दुनिया के गरीबों को जगा दो। उठो गरीबों, उठो उठो गरीबों, उठो उठो गरीबों, उठो उठो गरीबों। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं हुजण बावजूदु मज़दूरनि जी कंहिं बि सार न लधी है। जॾहिं त खिपरो में मुसलसल 40 ॾींहं लॉकडाउन सबबु खिपरो जा ॾियाड़ी हमाली मज़दूर समेत मुख़्तलिफ़ दुकान ते कमु कंदड़ मज़दूर पंहिंजे आलमी ॾींहुं खां ई बुख सबबु बेख़बर रहिया। जॾहिं त मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते कंहिं बि सरकारी या गैर सरकारी तंज़ीमनि पारां मज़दूरनि सां यकजहती ख़ातिर लॉकडाउन जे करे बुख बदहाली सबबु परेशान मज़दूरनि जी सार न लधी है। अक्सर मज़दूरनि जो चवणु आहे त असांखे हिन वक़्तु पंहिंजे बचनि जी रोज़ी जो फ़िक्र आहे। हुकूमत रुगो ऐलान करे पई, मिले कुझु बि नथो। इन सूरत हाल में असां पाण खे यादि ई न आहियूं। आलमी ॾियाड़ो यादि किथां करियूं। अच्छा, कीअं तव्हांजा अख़राजात हिन महांगाई जे दौर में पूरा थियनि पिया? हिन हवाले खां छा उन्हनि खे हिते रोज़गार वग़ैरह मिले थो, उन्हनि खे मोकल ॾिनी वञे थी? ॾींहुं जो तालुक़ु आहे वैसे ताईं इहो सिर्फ़ु TV ताईं इहे शयूं महदूद आहिनि या मीडिया ताईं इहे शयूं महदूद आहिनि। हक़ीक़त में मज़दूरनि जो को पुरसाने हाल कोन्हे, पुरसाने हाल कोन्हे, न ई उन्हनि खां को पुछियो वञे थो। सिर्फ़ु जेको आहे मौक़े जे टाइम ते अचनि था ऐं पुछनि था कि मज़दूर जे या फलाणो आहे, फिर उहो डे मल्हायो वञे थो। लेकिन इन हक़ीक़त जेका आहे मज़दूरनि खे को फ़ाइदो कोन्हे। असांखे सम्झ में कोन हुजे कि मज़दूर को फ़ाइदो थियो हुजे या कि मज़दूर को रिलीफ मिलियो हुजे। आप मज़दूरों का दिन है, गवर्नमेंट क्या आपसे कोई ऐसे पैकेज वगैरह आपको देती है मज़दूरों का दिन? क्या गवर्नमेंट की तरफ से तो ऐसा कोई पैकेज नहीं होता जो मजदूरों के हिसाब से जुम्मा है, कल भी क्या है पोखाई का टेंट चल रहा है वगैरह हर चीज़ चलाने को, तो ये मजदूरों के लिए हमने तो वही काम करना है जो रोज़ हथौड़े चला रहे हैं, वही हथौड़े बजाने पड़ेंगे तो घर का भी गुजारा होगा। तो ये लॉकडाउन की वजह से सारे सिस्टम आउट हो पड़े, काम धंधे सारे चौपट पर। बराड़ी का आदमी आता नहीं, हमारा बराड़ी से रास्ता है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट अवामी न्यूज़ HD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।